महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक ते नजर कर। अम्मी आशा रज़ी अल्लाह ताला ना फरमाए थी बब महीना महीनो महीनो 15-15 ॾींहं मिठड़े मोहम्मद करीम जे घर में मानी को न पचंदी हुई। मानी न पी पचे। जय महबूब जे मथा एडियूं मेहरबानियूं थियूं। घर जी पोजीशन गुरबत वारी। जडे अल्लाह साईं कुरान पाक यतीम मोहम्मद करीम ते नाज़िल कयो, मिस्कीन मोहम्मद करीम ते नाज़िल कयो, गरीब मोहम्मद करीम ते नाज़िल थियो। मालूम थियो हे दिलबर आयो ही गरीबन जे पुखे में आ, पैसे वारन जे। महबूब साईं जा जेके शागिर्द हा, महबूब साईं वटों जेके तालिब इल्म कुरान पाक पढ़ी विया, उन्हनि जे ज़िंदगीअ ते नज़र कर। वेलनि जा वेला बुख ते वेठा हूंदा, बुख जे करे बेहोश थी वेंदा, पर महबूब मुस्तफ़ा करीम जे मदरसे को भॼण जे लाइ तयार न हूंदा। असांखे सभु कुझु थो मिले, असांखे सभु कुझु थो मिले। असां पाण मदरसे में साईं असांजे मदरसे में बोरची करे करे मोकल ते वञे, पाण जहिड़ा तेड़ा चांवर चाढ़ींदासीं, जहिड़ी तहिड़ियूं मानियूं कंदासीं, जहिड़ो तहिड़ो बोड़ कंदासीं। ऐं उन टेम ते पंहिंजो तजुर्बो ॿुधाए। उन टेम ते जेका कॾहिं कॾहिं दाल हूंदी, अॼोके छोरनि खे दाल ॾे त पने जे रोडनि ते हारींदा, जल्दी नेट ते ॾींदा त अहिड़े खाधे ते असांखे मुला मारनि था पिया। ओ मुसलमानो तवज्जो त कयो, कलामुल्लाह गरीबन जे पुखे में आयो आ, मिस्कीनन जे पुखे में आयो आ। उन महबूब जे तालिबन जे जेकॾहिं ज़िंदगीअ ते नज़र कंदे त महबूब साईं जा तालिब बुख जे करे वेचारा बेहोश थी वेंदा। तवज्जो कर, मां अर्ज़ु करणु पियो चाहियां त हे नसीब पुखो गरीबन जो आ। ओ गरीबो, जेकॾहिं तव्हांखे दुनिया न आहे पर अल्लाह कुरान जहिड़ी दौलत तव्हांजे नसीब में ॾेई छॾी आ। हाणे रमज़ान मुबारक जे महीने में नज़र कजो, उन रेड़े वारे जो पुट मुसल्ले ते बीठो हूंदो, गरीब जो पुट मुसल्ले ते हूंदो, सिर तगारी खण वारे जो पुट मुसल्ले ते हूंदो, अरब खरब पति ठेकेदार ज़मींदार पोयों बीठो हूंदो। वो पोयों बीठो हूंदो, गरीब जो पुट अगे भी अल्लाह समझावई तो त असली इज्जत वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिल मोमिनीन। असली इज्जत हजरत अब्दुल्ला बिन मुबारक, हजरत अब्दुल्ला बिन मुबारक वक्त जो वडो वलीउल्लाह भी आ त वडो आलिम भी आ। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जे टेम ते काबतुल्लाह जे तवाफ जे लाइ पो अचे, कादे काबतुल्लाह दे तवाफ जे लाइ पो अचे त मथों बादशाह पंहिंजे न्याणीअ सां गॾु वेठो आ। न्याणी पंहिंजे अबे बादशाह को थी पुछा करे, अबा ॾे त ख़बर हे कहिड़ो बादशाह थो अचे जंहिंजो अवाम हथ ॾियण जे लाइ परेशान आ। चवे थी चइबो त तोखों वधीक इहो ई बादशाह आ। अब इहो कहिड़ो बादशाह आ? हे सॼो अवाम छड़ो हुनजे दीदार जे लाइ, छड़ो हथ ॾियण जे लाइ परेशान आ। अल्लाहु अकबर, तवज्जो त कर। उन टेम ते बादशाह खे इहा ॻाल्हि न वणी। ओ मुसलमान तवज्जो त कर, जेको मां जुमिलो चवण पियो चाहियां। बादशाह जी न्याणी पई चवे, बाबा ॾे ख़बर, वॾो बादशाह त इहो थो लॻे जेतिरी इन जे ख़ल्क़ कढिया तूं बि वेंदो आहीं, पर तुझे एॾी ख़ल्क़ कढ न हूंदी आहे। माण्हू त एॾे हथ ॾियण जे लाइ परेशान, दीदार करण जे लाइ परेशान। बादशाह मिड़ई ॻाल्हि खे टाल मटोल करे चए, हिकिड़ो मौला, हिकिड़ो मौलवी आहे एॾो वॾो, हिकिड़ो
जी हाणे चवंदा आहिनि त इहे रमज़ान में ज़कात त असां खां ई वठंदा आहिनि पोइ तव्हां वरी कहिड़ी पंहिंजी ॾींदा तव्हां बि त पिणव जे नाले ते ॾींदा आहियो न था ॻाल्हायो हा तव्हां जो चओ था त भाई इहे ज़कातूं बि असां खां वठंदा आहियो ओ मुसलमान उन टाइम ते न्याणी थी चवेसि बाबा जेको बि तूं लफ़्ज़ चवे पर मां थी सम्झां त हक़ीक़ी बादशाह इहो आहे जंहिंजे ख़ल्क़ कढिया जंहिंजे हथ जे चुमण जे लाइ माण्हू परेशान आहिनि इहा इज़त छाजे करे पई मिले हा वाह वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमुमिनीन महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छॾिया महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छॾिया कहिड़ा ऐलान कया ला तुल्फिकू अला मल इंद रसूलिल्लाह हिक ॿिए खे चवनि पिया जेके महबूब मोहम्मद करीम वटि तालिब था पढ़नि हिक ॿिए खे चवण लॻा जेके महबूब मुस्तफा करीम वटि तालिब था पढ़नि इन्हनि जे मथां ख़र्च न कयो इन जे मथां ख़र्च रोकिन पिया ख़र्च न कंदो इन्हनि खे मानी भाॼी न मिलंदी त पाणे मिठड़े मुहम्मद वटां भॼी वेंदा क़ुरान वारनि ॿियनि खे भॼाइण सिखियो आहे पाण भॼण हा साईं क़ुरान वारनि ॿियनि खे भॼाइण सिखियो आहे पर क़ुरान वारनि पाण निकिरण भॼण अल्लाह अकबर उन टाइम ते खाधा बंदि कयूं पीता बंदि कयूं लटा कपिड़ा बंदि कयूं पर सदको वञा महबूब मुस्तफा करीम जहिड़े शफ़ीक उस्ताद जे मथां महबूब जहिड़े बाझारे उस्ताद जे मथां हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा ओ मुंहिंजा शागिर्दो जेका तकलीफ़ तव्हांखे आहे उहा तव्हां खां वधीक तकलीफ़ मां मुहम्मद करीम खे आहे मुंहिंजा शागिर्दो छड़ो तव्हांखे तकलीफ़ न आहे पर मां मिठड़े मुहम्मद खे बि तव्हां खां छड़ो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो बयानु कयां हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के घड़ी पल भी छॾण वारो सहाबी शागिर्द परे परे न वञण वारो जंहिंजो नालो सुणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो पयो महबूब वटि पढ़ंदो पयो सबक पचाईंदो हदीसूं यादि कंदो अहिड़ो बि मरहलो आयो जो सुणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो बुख जे करे बेहोश थी वियो बुख जे करे अल्लाह अकबर हेॾे सोणे अबू हुरैरा के बुख जा दौरा उन जा दौरा होॾे महबूब मुस्तफा करीम से जा गोढ़ा जेके अल्लाह कबूल करे वता अल्लाह कबूल करे महबूबा जे कॾहिं तुझे तालिबन के तकलीफ़ या तो महबूब मोहम्मद करीम जे अखियुनि मां गोढ़ा था वञ ओ मुंहिंजा हबीब मां इंतज़ाम करे थो ॼाए इंतजाम असा को तजुर्बो मदरसन जो पुछा कयो न ढाबा असा को मदरसन जो तजुर्बो पुछा कयो जॾहिं बोरची चवंदा न कुछ भी कोने बाबा तू कीअं तो चवे मदरसे में वेही शिकायत तो करे त कुछ भी ना बोरची चंदो पचाइण जे लाइ कुछ कोने ज़बान ओडो निकरंदी वरी ओडो मेहरबानी थींदी को न को कारगार वारो ईंदो सही खैरात कई जे उहा देग खणी आया काथे लायो किया तो चवे तो बुख मरदा आवाज आई किया तो चवे 11 महीना भले 11 महीना भले असा मुल्क के गाड़ी दे रमजान में मगरिब जे टाइम ते हरू भरू असा ला यारी रखंदो न लगा आवाज आई 11 महीना गाड़ी दे पर रमजान में मगरिब जे टाइम ते मुला गोले लहंदो न ओ मुसलमान तवज्जो तकर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां घोड़ा वही विया होॾे रब करीम इंतज़ाम कहिड़ो हिकिड़ो प्यालो खीर जो भरजी आयो छा भरजी आयो हाणे महबूब जा तालिब 60-70 ऐं प्यालो इंसान जी तबियत आहे
सोनो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो पहुंचे समूर का वधीक बुख मुखे तकलीफ़ मुखे चवे तो मुझी दिल चयो त महबूब के खबर आ मिठड़ो महबूब मोहम्मद करीम मुखे सॾु करे दींदो अबू हुरैरा तू पियो पर आका फरमायो त चलो अबू हुरैरा न मोकिलो हिकु थने पूरत समूरन जी कंदो जै मोकिलियो आ पूरत भी न त खबर न 70 तालिबन 60 तालिबन तो 60-70 प्याला मोकिले हा न अल्लाह सही तोखे मुखे तवक्कल तो सिखारे चे तो व अला रब्बिहिम यतवक्कलून चवे तो तवक्कल तकर अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो पान वट प्यालो घुराए करे उन प्याले में पंजी पाक लिब मुबारक लगाया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन प्याले में पंजी लिब मुबारक लगाई आका जे लिब मुबारक जे मौजूदन दे वनबो त लाए काथे पहुंचबो हां सही हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम लिब मुबारक लगाए करे ओबर करे पांजे शागिर्द अबू हुरैरा के सॾु था कनि ओ अबू हुरैरा चवे तो जी मुंहिंजा साईं जे साईं समझी वियो आहे त बुख मुखे आहे इन जे करे साईं सॾु सोनो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो ओ अबू हुरैरा प्यालो वठो मशहूर हदीस आहे तव्हां आलमन सगोरन को ॿुधंदा रहंदा अबू हुरैरा चवे तो मां प्यालो वरतो प्याले वठण का बाद में वरी हुक्म बियो थियो अञा हथ में न मिले हां त भी खैरो अब बियो को विराया तरी भी खेरो हथ भी मुंजे में आयो ऐं मुखे हुक्म थियो त अवल ॿियनि खे पिया अवल योसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा अल्लाह सैयद कलाम अल्लाह जो सबको सिखारियो हकीकी मोमिन हुआ जेको अवल बे जो भलो चाहे बाद में पांजो भलो चाहे अवल चवे मुंजो भाव अब ए हिन दौर में को एड़ो आहे आवाज हिन दौर में को एड़ो थी सके तो मां गलत तो जा बाकी मां एकड़ी गाल ॾिसंदो मां चंदो अजो की शादिन में वञण भी एकड़े लिहाज़ सां गुनाह थी वियो मां सॼी गाल कया मता चो मुला अजी भी फतवा ॾिनी शादिन में वञो न हिकड़ो ॼणो हूंदो पर सॼो ई ढूंगो हिक प्लेट में लाईंदो खाए भले हिक बूटी पर ढूंगो छो त हुन जी प्लेट में दीद न हूंदी हुन जे पावत में दीद हूंदी त 5000 जो ॼाण त कुझु हां त साड़ियांसि न हुन जी दीद प्लेट में हाणे ॿुधा इन दौर में जाॾे मां खावां ॿुधाए त पोइ बचंदासीं हा साईं मां थोरो विच ते ॿियो बि जुमिलो चई वञा थी सके तो मां गलत हुजां रमज़ान शरीफ़ में जंहिंखे तव्हां तस्वीर ॾिसो ऐं दस्तरखाने जे चौधारी घुमे इहो अस्तगफिरुल्लाह न पढ़ंदो अथव ॾिसंदो आहे त मच्छी ऐं गोश्त काथों पियो आहे न त कुरानी तू कुंड में वेही अस्तगफिरुल्लाह पढ़ न दस्तरखाने जे चौधारी जो दस्तरखान जे चौधारी अस्तगफिरुल्लाह नाहे माना मच्छी ऐं गोश्त ॻोल्हियो आहे असां वटि अलाह ख़ैर करे मुड़े हिकिड़े दोस्त मोकिलियो वीडियो मूंखे ॾाढी खिल आई मेले में हमरा बीठो आहे राग तो हले तस्बीह तो पढ़े काथे अरे खुदा जी रहमत वसई तस्बीह हिकिड़ी केॾी भली शइ आहे अलाह अलाह जो नालो वठबो आहे उहो तूं मेले में तो पढ़े माना हाणे असां वटि थी वई आहे मां हीअं बि ॾिठो आहे चङनि भलनि खे मां हेॾे होॾे न विधमि साहु न वञेव वेठा अटकल थियो बसि ॼणो त लुकीअ ते साहु अथव निमाज़ में बि बाह में तस्बीह विझी पोइ था पढ़नि आवा मां त ॾिठो आहे तस्बीह पढ़ंदा वेठा कचहरी बि हलंदी कचहरी बि तस्बीह पढ़बी पर बोतल आई त बि खॿे हथ सां पीअंदा पाणी आयो तॾहिं बि नथा ॻाल्हायो साहु त अथव नी की न अथव बोतल मानी सब कुछ खबे हथ सां पर तस्बीह तस्बीह वो मां हीअं चवंदो आहियां इहा तस्बीह त माना अञा घणो फंड बचो आहे चुप थी वियो अलाह सही समझ दे आमीन ओ मुसलमानो तवज्जो कयो मां पंहिंजे बयान खे पूरो थो कयां
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द अबू हुरैरा, अबू हुरैरा शागिर्द हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा मां ॻाल्हि ही काई शुरू न कई, चौधारी उथणु शुरू थी वियो, मां नथो सम्झां। असां तव्हांजे आसरनि ते इस्लामाबाद तकड़ में ऐलान थोड़ई कंदा आहियूं, असां तव्हांजे आसरनि ते तकड़ में हेॾा वॾा ऐलान। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु के महबूब सही अचो, अबू हुरैरा बिस्मिल्लाह पढ़ी करे समूरन के पियार। दिल में सोचींदो हूंदो त यार हाणे प्यालो हिकिड़ो सभिनी जे लाइ हुकुम आहे, पर इहो बि यकीन अथसि जेको जंहिं हथ सां ॾियण वारो आहे इहो हथ खुटण वारो। अबू हुरैरा तो चवे मां समूरन के पीरियों खां वठी करे पियाड़ो शुरू कयमि। 60-70 महबूब जा तालिब खीर पी विया, जंहिं टाइम ते नज़र कई मांस प्यालो उअं ई भरियो पियो आहे, प्यालो उअं ई प्यालो भरियो पियो आहे। हाणे महबूब फरमा अबू हुरैरा समूरन जी ओभर पीओ, समूरन जी ओभर। असां त हथ बि ॾींदासीं त कपिड़ो चढ़ियल हूंदो, मथां बीमारी न विचड़े। अड़े तोखां वधीक बीमारी ॿियो कंहिं में आहे? तोखां वधीक बीमारी कहिड़ी आहे? असां नक ते इहो कपिड़ो चाढ़े छॾींदासीं, परे परे खां दुआ सलाम, वरी इहे बकाया बि भॼी वेंदो। हले छॾियूं सा, हा बकाया बि भॼी वेंदो, मां सम्झां। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो सभु पी विया, प्यालो बची पियो। मूंखे महबूब फरमा अबू हुरैरा हाणे तूं पीओ। ईअं न चए त मां ओभर छो पिया, मां ओभर। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो मां खीर पीतो, साईं फरमायो वरी ॿियो दफ़ो बि पीओ, ॿियो दफ़ो बि पीतो। चए थो साईं चयो टियों दफ़ो बि पीओ, टियों दफ़ो बि पीतो। अबू हुरैरा पीओ, साईं हाणे हेसि ताईं भरिजी चुको आहे, साईं हाणे नक खां बि निकिरी ईंदो। इहो तव्हां आलमनि खां नुस्ख़ो ॿुधो हूंदो, तवजा कर त छड़ो रमज़ान में तरावियूं छो थियूं, ॿियनि महीननि में तरावियूं न आहिनि? सुवाल सम्झो था? छड़ो तरावियूं रमज़ान में छो, ॿियनि महीननि में? नुक़्तो ॿुधी वञाए। अलाह साईं ॾिठो त हे मग़रिब वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो, हे रोज़े वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो, सॼी मस्जिद भरियल हुजे पर पोइ बि थांव ख़ाली वेंदा। हाणे इहो एतिरो जो पेट भरिजी वियो, पोइ हाणे इहो सुबुह ते त वरी चवंदो त कुझु न वणंदो। रब फरमाए थो ख़ैर आहे, 20 रकातूं तरावियूं पढ़ो, हेठि मथे थी त सॼो ई भाव खाओ ख़ाली, सॼो ई थांव 20 पढ़ तुआरो सॼो ई थांव, वरी सुबुह जो उथ वल मुंड वरी। पर हाणे त पाण वटि रोज़ो बि फैशन आहे, रोज़ो रखी सुम्हूं त वरी सांझीअ जो उथ, अहिड़े सदुक वञे। अलाए कहिड़ा कहिड़ा नवां नवां नमूना निकिता। हा साईं, मोबाइल वारा था चवनि त जेको असांजे मई रमज़ान में पैकेज हलनि था, हूअं एतिरा पैकेज रमज़ान रब ॾिनो त शैतान सां विड़ो। असां था चऊं त शैतान खे खीसे खां परे चओ इंशाअल्लाह। अबू हुरैरा फरमायो त असां समूरन तालिबनि जी ओभर आख़िर में मिठड़े मुहम्मद पाण पीती। साईं तोखे मूंखे तालिबनि जो मक़ाम ॿुधायो त महबूब साईं तालिबनि जी ओभर तो पिए, चइबो त क़ुरान वार जो एॾो मक़ाम आहे। सॼो उन्हनि पीउ खे मुबारक आहे, उन्हनि जे अमड़नि खे मुबारक आहे, उस्तादनि खे मुबारक आहे, ओ उन्हनि जे मिटनि माइटनि खे मुबारक आहे। हिन मस्जिद मदरसे में चंदे ॾींदड़नि खे मुबारक। तव्हांजो पैसो सजायो लॻी रहियो आहे। अल्लाह साईं जेको कुझु मूंखों चवरायो मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां जेको कुझु ॿुधो रब से अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली